कमाए आचर खाए खच्चर। आचर नाले हिकिड़ो हारी पंहिंजे पोखियल वाड़े जूं भाॼियूं ऐं बीठल बाग़ जा मेवा पंहिंजे धारियल खच्चर ते खणी शहर विकिणण लाइ वेंदो हुयो। संदसि खच्चर जॾहिं सफ़र में खेसि बेख्यालो ॾिसंदो हुयो त कंध वराए पुठी ते लॼल मेवनि या भाॼनि में चक हणी वठंदो हुयो। मंडीअ में पहुचंदे पहुचंदे चङो ज़ियान करे वठंदो हुयो। मंडी जा सेठियूं बाक़ी मेवनि ऐं भाॼनि जो खेसि मुल्ह घटि ॾींदा हुआ। आचर वीचार में पइजी वेंदो हुओ त ॿनीअ तां त मेवा या भाॼियूं खच्चर जी पुठी ते सथे थो खणां, हिते तौरु घटि छो थी बीहे। रखण वियल भाॼी ऐं मेवा साबित हुया, हिते पहुचंदे पहुचंदे केरु थो टुके वञे। गुमान थियसि त रस्ते ते को शाही मेवा ऐं भाॼियूं सट ॾेई लाहे थो वञे। दिलि में टलियाई त का अटकल वेढ़ाए उन चोर खान खे पकड़िजे। ॿिए भेरे सॼी वाट अखि टाइट कंदो ॾिसंदो आयो, ॾिसे त पाण वारो खच्चर खान उहा कारवाई पियो थो करे। पोइ त खच्चर खान खे वॾी खंज कढियाईं, हिकिड़ी ॼारी हथ करे संदसि बूथ ते बूथाड़ो चाढ़े छॾियईं। उन ॾींहं खां पोइ मार्केट में खेसि मेवनि ऐं भाॼनि जो मुल्ह अॻे खां अॻिरो मिलणु लॻो। खच्चर खान जी इन हरकत खां पोइ मशहूरु थी वियो त कमाए आचर खाए खच्चर, मतिलबु हिकिड़नि जी महिनत ते ॿिया हथ फेरियो वञनि।